दोस्तों हींअर मां गुलशन नदी में बीठो आहियां ऐं सब्ज़ी जे स्टॉल ते सब्ज़ी थो खपायां पियो। हिते रोड ते बीठा आहियूं जहांगीर होटल जे साम्हूं जेको मशहूरु आहे गुलशन नदी में। सो मूं वटि आहे लाड़काणे जा बिह, पालक, हुरबो, साओ बसर, सरियां जो साग, सिंधी पालक। सिंधी पालक हुई ऐं हेॾा ही जेको वाङण जो नालो थो खणे न, इहो आहे असांजो अज़ीज़ भाई। भिंडी भी लाड़काणे वारी है। सिंधी फुल तो ॻाल्हाए, ॾिसो उर्दू स्पीकिंग आहे पर सिंधी ॻाल्हाईंदो। ॿियो छा छा आहे लाड़काणे जो? भाई मिर्च लाड़काणे जा आहिनि। अच्छा, धाणा ठटे जा आहिनि बाबा। धाणा ठटे जा आहिनि। अलाए ही अज़ीज़ भाई आहे। हमरा बीठो साम्हूं कहिड़ो? जी छा त हा फैज़ू आहे न हिते? ना फैज़ अहमद लगारी। फैज़ अहमद लिगारी। अब हथ त खण, हे हथ खणे नथो रुॻो खिलंदो अथई। फैज़ अहमद लिगारी भाई साकरे खाईंदो आहे ऐं असां हा असां हिते मिली जुली करे सब्ज़ी खपाईंदा आहियूं। असांजा सब्ज़ी जा कीअं आहिनि, रेड़ा आहिनि हिते। ॾिसो वाङण थो ठाहे बीठो, लाड़काणे जा वाङण। लेन सां तव्हांखे पटाटनि वारो नज़र ईंदो, ॿियनि सब्जियुनि वारा नज़र ईंदा, हेॾे फ्रूट वारा नज़र ईंदा। ऐं हीअ जहांगीर होटल जेको आहे न फेज़ 2 में मशहूरु आहे, जहांगीर होटल। ओ इहो तव्हांखे नज़र ईंदो, ओ जहांगीर होटल। सो ही जहांगीर होटल आहे, हिते बीठा आहियूं। हे टोटल इहा बाज़ार लॻल आहे गुलशन नदीद में। बाज़ार त न आहे लॻल, वीचारा गर्मी ते बीठा आहिनि। तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहिनि गुलशन नदीद फेज़ 2 जहांगीर होटल, नज़द जहांगीर होटल। अहिड़े वारा बीठा आहिनि ग्राहकनि जे आसिरे, पर ग्राहक ॾिसो था त आहिनि ई कान। छो जो बाज़ार न आहे लॻी न, बाज़ार लॻंदी आहे त पोइ ईंदो आहे ठठे खां ग्राहक, साकरे खां, घारे खां ग्राहक ईंदा आहिनि न, पोइ वॾो रश हूंदी आहे हिते वॾी। सो हाली फ़िलहालु तव्हांखे गुलशन नदी जा माण्हू ई नज़र ईंदा हिते। सो सोचियोसीं तव्हांखे थोरो दीदार वठाइजे। बीठा आहियूं, दुआ कयो ग्राहक अचनि।